नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं त लाड़काणे में रेवेन्यू खाते जी नाअहली साम्हूं आई आहे। ज़िले जे टिनि तालुकनि में केतिरनि ई सालनि खां रजिस्ट्रार मुक़ररु न थी सघिया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त लाड़काणे में रेवेन्यू खाते जी नाअहली साम्हूं आई आहे। ज़िले जे टिनि तालुकनि में केतिरनि ई सालनि खां रजिस्ट्रार मुक़ररु न थी सघिया आहिनि। लाड़काणे जे रतोदेरो, बाकराणे ऐं ॾोकरी तालुकनि ते केतिरनि ई सालनि खां रजिस्ट्रार न हुजण सबबि अवाम सख़्तु परेशान आहे। लाड़काणे ज़िले जे चइनि तालुकनि जी चार्ज लाड़काणे वारे सब रजिस्ट्रार हवाले कई वई आहे। वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे रशीद समो। जी रशीद, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुलु, रेवेन्यू खाते जी वॾी नाअहली जेकी आहे उहा साम्हूं अची वई आहे। टिनि तालुकनि में केतिरनि ई सालनि खां सब रजिस्ट्रार जेको आहे उहो मुक़ररु न थी सघियो आहे ऐं केतिरे ई अरसे खां लाड़काणे जे टिनि तालुकनि ते सब रजिस्ट्रार मुक़ररु न थियण सबबि जेके अवाम आहे उहो परेशान थी वियो आहे ऐं रतेदरो तालुको, बाकराओ तालुको, ॾोकरीअ में केतिरनि ई सालनि खां सब रजिस्ट्रार न हुजण सबबि जेके अवाम आहे उतां जो तमामु घणो सख़्तु परेशान आहे ऐं उन्हनि खे जेको आहे उन्हनि खे लाड़काणे मजबूरीअ में अचिणो पियो पए किराया भाड़ा करे ऐं उते बि लाड़काणे में जॾहिं उन्हनि खे सब रजिस्ट्रार नथो मिले त माण्हू तमामु सख़्तु परेशान आहिनि। लाड़काणे ज़िले जे चइनि तालुकनि जी जेकी चार्ज आहे लाड़काणे जे सब रजिस्ट्रार हवाले करे उनखे नवाज़ियो वियो आहे ऐं लाड़काणे ज़िले जे चइनि तालुकनि जी चार्ज जी सब रजिस्ट्रार जेको आहे उहो ज़ुल्फ़कार मेमण खे ॾेई नवाज़ियो वियो आहे ऐं लाड़काणे ज़िले जे ॿियनि तालुकनि जा जेके माण्हू आहिनि उहे कम लाइ लाड़काणे जे सब रजिस्ट्रार ॾांहुं अचनि था, पर उन्हनि जा वक़्त सिर जेके कम आहिनि उहे न थियण सबबि माण्हू मायूस थी पंहिंजे इलाइक़नि ॾांहुं मोटिया पिया आहिनि। हिन ई हवाले सां माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। माण्हुनि जो चवणु आहे त असां किराया भाड़ा भरे रोज़ाने जे बुनियाद ते ॾोकरी, बाकराणो ऐं रतेदरो मां लाड़काणे अचूं पिया, पर बदकिस्मतीअ सां हिते बि पंध ई करणा पिया पवनि। ज़ुल्फ़कार मेमण जेको सब रजिस्ट्रार आहे उहो बि असां ऑफिस नथो मिले ऐं पंहिंजे घर थो मिले ऐं माण्हुनि जो इहो वधीक चवणु आहे त उहे बि पैसा जेको आहे वठे पियो ऐं जेको आहे जेकॾहिं 1000 रुपए जो कमु आहे त सब रजिस्ट्रार असां खां 10,000 रुपया पोइ वठे ऐं 8,000 रुपया वठे पोइ ऐं माण्हू जो वधीक इहो चवणु आहे त पैसा बि ॾियूं पिया पर कमु बि हिन वक़्त ताईं नथो थिए ऐं जेके असांजे जेके प्रॉपर्टियूं जेके खपायूं आहिनि या जेके फ़र्द असां जेके कढाया आहिनि उन्हनि जी वेरिफिकेशन हिन वक़्त ताईं न थियण सबबि असां जेके तमामु घणा मायूस आहियूं। ज़रियनि जो इहो ई चवणु आहे त हिन खे जेको आहे बासर जेके आहिनि उन्हनि जो हथु आहे ऐं उन्हनि खे जेको आहे केतिरनि ई सालनि खां चार्ज ॾेई ज़ुल्फ़कार मेमण खे लाड़काणे जी सब रजिस्ट्रार जी उनखे नवाज़ियो वियो आहे। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त हीउ पाण असिस्टेंट सब रजिस्ट्रार आहे जेको केतिरनि ई सालनि खां हिते जेको आहे सब रजिस्ट्रारी तौर लाड़काणे जे चइनि तालुकनि जी चार्ज पंहिंजे हथ में खणी वेठो आहे ऐं लाड़काणे जे सब रजिस्ट्रार ॿियनि तालुकनि में न हुजण सबबि जेके हुतां जा माण्हू आहिनि उहे तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि छो त उन्हनि जा जेके कम आहिनि उहे रुली विया आहिनि। उन्हनि जा कम न थियण सबबि जेके माण्हू जेके आहिनि उहे तमामु घणा मायूस आहिनि ऐं वधीक माण्हुनि जो जेके ॿाहिरें इलाइक़नि मां या अहिड़ा ॿियनि तालुकनि मां अचनि पिया उन्हनि जो इहो चवणु आहे त सिंध हुकूमत खे जेको रेवेन्यू खातो खे घुरिजे त सभिनी जेके ॿिया इलाइक़ा आहिनि लाड़काणे ज़िले जा 3 जेके तालुका आहिनि उते सब रजिस्ट्रार मुक़ररु कनि त जीअं जेके असांजा कम आहिनि उहे थी सघनि ऐं सब रजिस्ट्रारी तौर ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त जेको हीउ सब रजिस्ट्रार आहे ज़ुल्फ़कार मेमण उहो जेको आहे हितां जेके बासर माण्हूअ जो हुन ते हथु आहे जंहिंजे करे हीउ तक़रीबन केतिरनि ई सालनि खां हिते मुक़ररु आहे ऐं ॿियनि तालुकनि जी बि जेकी चार्ज आहे उहा हिनखे ॾेई ऐं हिनखे नवाज़ियो वियो आहे ऐं हर रोज़ाने जे बुनियाद ते जेको आहे लखे रुपया जेको आहे हीउ सब रजिस्ट्रार कमाए थो पर पोइ बि माण्हुनि जा कम न पिया थियनि। जी वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील ॿुधाइण लाइ रशीद समो।